अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां उमीद थो कयां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु उस्ताद जलाल चंद जी हिकु दफ़ो ॿीहर यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 6500 खणी आया आहियूं। तमामु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त जी महफ़िल आहे दोस्तों। उमीद तव्हांखे बेहद पसंदि ईंदी। दोस्तों इन महफ़िल लाइ असां सां ताउन कयो आहे वॾेरे नूर वसाण ॻोठ राबताणी ज़िले सागड़ तालुके सिंजोरे मां, जेको उस्ताद जो मदाह परिस्तार दीवानो ऐं मस्तानो आहे दोस्तों। सही अस्सलाम वालेकुम कमरान जानी छा हाल आहे? नूर मोहम्मद वसाण जो अर्ज़ु कयां राबतियाणी खां तालको सिंजोरो ज़िले सागड़ खां 6500 वॉल्यूम नंबर जलाल चंद जो तोॾे मोकिलियां थो केस्ट। ठीकु आहे साईं। इहा तव्हां हिन कार वारे जे हथां तव्हां वटि जेका मशीन आहे न माशाल्लाह इन जी रिकॉर्डिंग सुठी आहे ऐं इहो दोस्तनि कई दोस्तनि जो नाला कोन था वठी सघूं, उन्हनि जूं फरमाइशुनि पोइ केस्ट हिनखे ॾियां थो, तूं तोखे एड्रेस बि हिनखे ॾियां थो, तोखे कॉल कंदो पोइ हिन खां वठी ठीकु साईं, महिरबानी। दोस्तों इन महफ़िल जो हींअर पहिरियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि मुए खां पोइ महबूब। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों जो शाइर आहे अनवर। तमामु भली शाइरी कई अथसि दोस्तों, तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ॿुधिजो। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूरवंद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सागड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सागड़ खां, दीदार अली रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, मेहरदीन कोटवाल राजस्थान इंडिया खां, असांजो पहिरीं प्यारो दोस्त हाजी मिर्ज़ा ख़ुश सऊदी अरब खां। वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा, दोस्तनि खे शेयर कंदा ऐं मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी। जान बजी जुदाई में मुझा जोश जलन था, पीहित रहन बच करे मुझा हर हद हलन था। सीने में सूर सौदा जो बारण बरी वयो, ओह दर शाह और जन में बल मुसाफिर बरी मुदत थी अला मजनू आड़ खड़ा कबर दे, हाल फकीरी शौक मिलन दा मजनू आड़ खड़ा चुप करके, खबर लगी जदा लैला को उठी बैठी कलमा पढ़ के, सच्चे आशिक इवें सदींदे गुलाम फरीदा, ओ सच्चे आशिक इवें सदींदे गुलाम फरीदा, जके प्रीता पालन मर गए। ओ मोर खापो महबूब जे कर मनावते मुझे मथा, ओ मोर खापो महबूब जे कर मनावते, ओ मोर खापो महबूब जे कर मनावते मुझे मथा। हिकदम उठी सजदो कया, हिकदम उठी सजदो कया, जरा तोड़े हुजा मदार में, अला तोड़े हुजा आमदार में। ओ अज बीमारी ओ वही छदे जरा महबूब जे दीदार में, कुर्बान था यार तू, कुर्बान था यार तू, जरा कोने को घट इकरार में, कोने को घट इकरार में।
पेशकेश कामरान जानी सिंधी। सजी खल्क में यार तजलो छप इज़हार थो अनवर चवे सजी खल्क में यार तजलो छप इज़हार थो लखे परवाना व्या जली लखे परवाना यार व्या जली अहमद संदे अनवार में अज बीमारी वही छदे यार महबूब जे दीदार कुर्बान थिया यार तूं कुर्बान थिया यार तूं यार कोने को घट इकरार में कोने को घट ओ अज बीमारी वही छदे यार महबूब जे दीदार कुर्बान थिया यार तूं कुर्बान थिया यार तूं यार कोने को घट इकरार में ओ मोर खापो महबूब जे कर मनावते मुझे मथा पेशकेश कामरान जानी सिंधी। ओ मोर खापो महबूब जे कर मनावते ओ मोर खापो महबूब जे कर मनावते मुझे मथा एकदम उठी सजदो कया एकदम उठी सजदो कया यार तोड़े हुजा मदार में अल्लाह तोड़े हुजा अमदार